माण्हू इहे सम्झंदा आहिनि तव्हां शायदि खिलंदा न आहियो, तव्हां खिलंदा त आहियो? हा, कॾहिं 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 खिलंदा आहियो। वालिद साहब फौत थियो न 1939 में। जी जी। तो ट्राइब कबीला दस्तारबंदी कयो, सरदार कयो, बट ऑफिशियली पोइ हिकु सरबराह बि मुक़ररु कयो, जीअं रीजेंट जंहिंखे चवंदा आहिनि। ही वॉज वर्किंग जेतिरे ताईं मां स्कूल में होसि। अच्छा। बहरहाल सरदार मां होसि। तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू। तेरी नदियों में बह जावा, तेरी फसलों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू।